साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो अवां सां मुखातिब आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल मज़लूमनि जी आवाज़ में। हिकिड़ो डिप्टी कमिश्नर मुख्तियारकार, असिस्टेंट कमिश्नर, तपेदार तव्हांखे लुटे। इंजीनियर, चीफ इंजीनियर, सुप्रिटेंडेंट इंजीनियर, एग्जीक्यूटिव इंजीनियर तव्हांजे वसीलनि जी फुरलुट करे। हितों जो रेवेन्यू जो ऑफिसर जॾहिं तव्हांखे लुटे थो ऐं ॿिया बि ऑफिसर तव्हांखे लुटनि, डॉक्टर, त पोइ कंहिंखे दांह ॾिजे? जंहिंखे दांह ॾींदासीं उन्हनि त उन्हनि खे रखियो आहे। ये दांह कंहिंखे ॾींदासीं? सिहत जी मिनिस्टर मैडम अज़रा पेचू साहिबा, जेका सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी जी भेण ऐं मैडम फरियाल टालपुर साहिबा जी भेण, जेका आसफा ऐं बख्तावर जी पुफी, बिलावल ज़रदारी जी पुफी, उन्हनि ते तव्हां छा ॻाल्हाईंदो? उहे तव्हांखे कहिड़ो इंसाफ़ ॾींदा? कोन ॾींदा। साथियों, पंहिंजो हक़ हासिल करिणो अथव त मुज़ाहिमत करियो, रोड बंदि करियो, एहतजाज करियो, धरना हणो, बुख हड़तालूं करियो, लॉन्ग मार्च करियो, हिननि जी रस्ता रोक करियो, तॾहिं मुमकिन थी सघे थो तव्हां सां इंसाफ़, न त कॾहिं बि असां तव्हांखे इंसाफ़ नथो मिली सघे।